दोस्तों असां वटि हींअर हिन वक़्तु मौजूदु आहे सिंध सागर पार्टी जो चेयरमैन ऐं आलम सियासत ते तमामु घणी सॼी ज़िंदगी सियासत खे अर्पी अथई। उन सॼी आलमी सूरत हाल खे, सिंधी सूरत हाल खे, मुल्की सूरत हाल खे तमामु गहराई सां ॾिसे थो। ऐं असां सां खण कचहरी कंदासीं हिन वक़्तु अफ़गानिस्तान जी सूरत हाल ते। त अफ़गानिस्तान में हिन वक़्तु छा थी रहियो आहे, छा जेको हाणे चवंदा त तालिबान तब्दील थी विया आहिनि, हीअ तालिबान तब्दील आहिनि, जेका तब्दील आहिनि त जेको हिननि 20 साल पहिरियों ई छा जेका सूरत हाल कई हिननि अफ़गानिस्तान फतेह करण महिल, त उन वक़्तु हिननि छा कयो ऐं जेको क़त्लेआम कनि औरतुनि सां जेका हालतूं कया आहिनि, जेका सॼी सूरत हाल आहे उन ते पाण मौलाना अज़ीला बोए साहिब सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अज़ीला बोए साहिब किथां छो सूरत हाल खे, छा तालिबान हिन सूरत हाल ते माफ़ी वठंदा? माफ़ी वठंदा जेकॾहिं वठणु घुरंदा त हींअर ताईं उहा ॻाल्हि करे छॾंदा। हिननि ॻाल्हि कई कान्हे। हीअ चवनि था असां अॻे जे भेट में हाणे साॻिया न आहियूं, तव्हां सभिनी सां सुठो हलंदासीं, इहा ॻाल्हि कनि था। सुठे हलण जो सबूत कहिड़ो आहे? अक़वाम मुतहिदा जे शर्तनि ते चवंदा हलंदासीं। अक़वाम मुतहिदा बि गूंगी छो लॻी पई आहे? छो न थी हिननि खां पुछे त अॻे औरतुनि जी बेहरमती तव्हां कई, बाज़ारनि में हुननि जा जेको आहे सो बेहरमतियूं थियूं, मिसाल खोड़ मौजूदु आहिनि पुराणी तारीख़ जा हिननि जा। ऐं जन सदर जेको नजीब हो उहो हिननि फांसी चाढ़े उहो लाश हुनजो टंगियो रहियो कई ॾींहं काबुल जे चौंक ते। त इहे गुनाह हिननि जा क़ौमी ॾोह आहिनि, या अफ़गान क़ौम जा ॾोह आहिनि, मुजरिम आहिनि इहे। हाणे जेकॾहिं हीअ चवनि था असां ओड़ा न आहियूं त ऐलान कनि त उहे कम असां सभु ग़लति कया ऐं असां उन्हनि ॾोहनि जा ॾोहारी आहियूं। पंहिंजो ॾोह क़बूलु कनि, तॾहिं अॻिते वरी नयूं ॻाल्हियूं थींदियूं। ऐं आउं इन में अक़वाम मुतहिदा जो जेको शेड्यूल आहे मंशूर वारो, उन खे बि आउं चवंदुमि त माण्हुनि जे अॻियां खुलियल त आहे, नेट ते मौजूदु पियो आहे, पर अखर अखर जो सिट सिट जो उन ते हिसाबु थियणु घुरिजे त कीअं जेके पाकिस्तान समेत मुल्क अफ़गानिस्तान जे इनक़लाब जी हिमायत करे रहिया आहिनि, उहे बि सबूत ॾियनि त हीअ अक़वाम मुतहिदा जे उसूलनि मातहत केतिरो वफ़ादार ऐं फर्माबरदार थी करे मुल्क खे हलाईंदा।